ये अची वियो आहे पंहिंजो इसहाक डार साहब। त हाणे नवाज़ शरीफ़ साहब बि अॻियां पोयां जीअं इलेक्शन जो सिर्फ़ु क्लियरिटी थिए त अगरि अप्रैल में इलेक्शन्स हूंदा त पोइ मुंहिंजे ख़्याल त जनवरी में डिसंबर जनवरी में किथे मियाँ साहब अची वेंदो। ऐं अगरि अगस्त सितंबर में हूंदा त पोइ मई अप्रैल में वरी 3-4 महीना जेको शहबाज शरीफ़ चए पियो त उनको डॉक्टर इजाज़त दे देंगे त डॉक्टर्स बि लंडन वारा समझदार आहिनि। जीअं इसहाक डार खे बि बिल्कुलु हींअर इजाज़त ॾिनो त हाणे तूं ठीकु आहे हाणे वञ। सो ईअं हिकिड़ो सर्टिफिकेट तयारु पियो हूंदो। जीअं ई साईं सियासी मामलात हिते ठीकु थींदा त नवाज़ शरीफ़ साहब लाइ बि डॉक्टर चवंदा हाणे तव्हां बिल्कुलु सिहतमंद आहियो, हाणे तव्हां भले वञो। सो इलेक्शन सां उहो जुड़ियल हूंदो ऐं बिल्कुलु ईअं इमरान ख़ान खे ख़ाली न छॾिबो। साम्हूं इहा ई फरमाइश नवाज़ लीग जी आहे त भई भला हुनखे कुझु नथा कयो, जेको नवाज़ लीग वारनि जी दांह हूंदी आहे शिकायत हुन कुझु नथा कयो त असांजा बि हथ खोलियो असां मियाँ साहब बचण ॾियो, पोइ देखा जाएगा, पोइ मैदान जंग में ॾिसी वठंदासीं। सो उहो मुंहिंजे ख़्याल में थींदो। बाक़ी ही जेका तव्हां महांगाई ऐं हिन हवालनि सां शहबाज शरीफ़ ज़ाहिर जा छा जवाबु ॾींदो, उहो इहे ई ॻाल्हियूं कंदो आएं बाएं हितां लेफ्ट राइट। लेकिन जेको अॼु मूंखे ख़बर पढ़ी पए त IMF वारनि खे काफ़ी मिंथूं मेड़ूं थियूं आहिनि त भई हेॾी सारी असां वटि ॿोॾि आई आहे, सभु कुझु थियो आहे त कुझु शयुनि ते असांखे रिआयत ॾियो। मिसाल हीअ जेको 5 रुपया या 10 रुपया असांखे वधाइणा हूंदा आहिनि हर महीने हिन ते लेवी पेट्रोल ते, उहो असांखे 3-4 महीना छॾियो त असीं न वधायूं। हीअ जेको बिजली जा टैरिफ आहिनि हिन में असां ते थोरो रिआयत कयो। इहे 3-4-5 शयूं घुरियूं अथनि। जेको किस्तनि जी अदायगी आहे हिन में बि कुझु रिआयत घुरी अथनि। त अगरि ऐं IMF बकौल हुन ख़बर जे त चयो आहे त ठीकु आहे असीं एग्री कयूं था, पर बोर्ड फ़ैसिलो कंदो, जेको IMF जो बोर्ड आहे उहो कंदो। हाणे अहिड़ी हालत पाकिस्तान जी लॻी पई आहे, थी सघे थो इहो बोर्ड मञी वठे पाकिस्तान जी गुज़ारिशूं, त पोइ चइबो त कुझु साह पढ़ण जी उमेदु कयूं। ईअं न आहे त को तमामु ईअं सफ़ा हेठि हलियो वेंदो मामिलो। साॻी रीति अगरि हीअ जेको असां सॼो फ्लड वारो ॾेखारियो आहे ऐं जेको तबाही थी आहे पाकिस्तान में हिन जी हीअ सैलाब ऐं ॿोॾि जी, त उनजे एवज़ अगरि ॿियो कुझु न, अगरि सफ़ा कुझु न त अगरि $3-4 बिलियन बि अची विया, $3-4 बिलियन बि अची विया त पोइ इहे कुझु इसहाक डार अची अगरि हिन कमर्शियल बैंकनि में हथु विधो ऐं कुझु असां लाइ अमेरिका बहादुर कुझु ओके जो सिग्नल ॾिनो त पोइ डॉलर खे बि डॉलर जो जेको हींअर 236 या 233 चोटी ते आहे, अगरि इहो किरी करे अगरि 210 208 हिते आयो त उनजो बि इम्पैक्ट लामोहाला पवंदो। उनजो इम्पैक्ट पवंदो त ऐं जेको कारोबारी ज़िंदगी आहे बहितर थींदी। त इहे सभु शयूं अगरि सां जुड़ियल आहिनि। हिन में असांजो कमाल घटि आहे, इहो कुदरत जो कमाल आहे त ॿोॾि आई आहे त हुनजे एवज़ इहो थियो। अगरि न अचे पर अलाह पनाह ॾे, हुन सां त नुक़सानु वधीक थी वियो आहे।